पिंडाल में मौजूद मरू मोहम्मद साले भतीजा दोस्त अहबाब अजीज उनका कुलीग टनो मोहम्मद खान जी सियासी समाजी इल्मी अदबी हल्कन जा मोहबिब दोस्तों साथियों जीए सिंधी बोली सबका पहिरीं तव्हां मरू मोहम्मद साले भतीजे समूरनि दोस्तनि अज़ीज़नि ऐं ख़ासि तौर ते म्यूनिसिपल एम्प्लॉय यूनियन जे दोस्तनि खे जस थो ॾियां जिन असांजे हिन जामिद समाज में हिकिड़ी मुतहरिक रवायत जो बुनियाद विधो आहे। यकीनन हिन दुनिया जे अंदरि माण्हू त अरबनि जी तादाद में ईंदा आहिनि पर उन्हनि में इंसानियती माण्हू हर माण्हू में मौजूदु न हूंदो। उहो माण्हू ई आहे, उहो इंसानियती आहे, उहा किरदार ई आहे, वो इखलाक ही आहे जो समाज में माण्हुनि खे हमेशा जिंदा ऐं जावेद रखंदो आहे। इहो ई सबबु आहे जो मरू मोहम्मद साले भती जे इखलाक ऐं संदसि शरीफ़ाना किरदार जे करे असां सभु दोस्त खेसि यादि करण जे लाइ, खेसि भेटा अर्पण जे लाइ हिते गॾु थिया आहियूं ऐं हिन समाज जे अंदरि हिन क़िस्म जूं रवायतूं हिकिड़ो मुसाबित तहरुक पैदा कनि थियूं। तोड़े जो अहिड़ा बि खोड़ सारा फ़र्द हूंदा आहिनि जिन जो जेकॾहिं समाज में को मुतहरिक किरदार बि न आहे पर उन्हनि जे इखलाक जे करे, उन्हनि जे ज़िंदगी सां ऐं समाज सां सलाहियल ॿियनि तहरुकनि जे करे बि समाज उन्हनि खे न रुगो भेटाऊं पेश कंदा आहिनि पर यादि कंदा रहंदा आहिनि। पोइ तोड़े जो मोहम्मद साले भती जो को सियासी समाजी हवाले सां एॾो वॾो को किरदार या कद काठ न हुजे पर आउं सम्झां थो तनो मोहम्मद खान जे हिन समाज में जिते हर माण्हू पंहिंजी नफ़ा नफ़ी में वक़्तु हुजे, हर माण्हू पंहिंजे पेट जी पूॼा जी जंग विढ़ंदो हुजे, उते हर क़िस्म जे सियासी समाजी अदबी सरगर्मी में समाज जे तहरुक जे दौरान थींदड़ समूरनि एक्टिविटियुनि में साले भती हमेशा निमाया नज़र ईंदो। जदीद टेक्नोलॉजी जे हिन दौर में आउं सम्झां थो दुनिया जे अंदरि जेका समूरी आबादी आहे, जदीद टेक्नोलॉजी में उहे ई माण्हू मुतहरिक तस्वुर कया वञनि था जेके सोशल मीडिया ते पंहिंजो हिकिड़ो मुतहरिक रोल अदा कनि था। ऐं आउं सम्झां थो साले भती उन्हनि फ़र्दनि मां हो, उन्हनि किरदारनि मां हो जेके हिन समाज खां कटिजी पंहिंजी हिकिड़ी कुंड वसाए वेही न सघिया हुआ। हू हिकिड़ो मुतहरिक किरदार हो ऐं ख़ूबसूरत इखलाक ऐं नेक सीरत सां सम्झा ते पंहिंजो हिकिड़ो मुतहरिक रोल अदा कनि था। ऐं आउं सम्झां थो साले भती उन्हनि फ़र्दनि मां हो, उन्हनि किरदारनि मां हो जेके हिन समाज खां कटिजी पंहिंजी हिकिड़ी कुंड वसाए वेही न सघिया हुआ। हू हिकिड़ो मुतहरिक किरदार हो ऐं ख़ूबसूरत इखलाक ऐं नेक सीरत सां संदसि शरीफ़ाना किरदार असांजी नई टही जे लाइ, संदसि हल्का अहबाब जे लाइ हिकिड़े उत्साह वारो किरदार अदा रहियो आहे। ऐं यकीनन साले भती जे उन ई किरदार जे करे असां सभु दोस्त हिते गॾु थिया आहियूं ऐं हिकिड़ी मुसाबित रवायत विधी अथऊं त असां न रुगो हिन समाज जे अंदरि पंहिंजे हल्कनि में पर पंहिंजे हल्कनि में मौजूदु आउं चवंदो आहियां त दोस्त जेके आहिनि उन्हनि दोस्तनि खे तव्हां पंहिंजे समूरनि ख़ूबियुनि ऐं खामियुनि समेत क़बूल करियो। दोस्ती सिर्फ़ु इहा न आहे त जेकॾहिं हुन में ख़ूबियूं आहिनि त तव्हां हुनखे क़बूल करियो, जेकॾहिं हुन में खामियूं आहिनि त पोइ तव्हां हुन खां लातइलुफ़ी अख़्तियार करियो। हिन समाज जे अंदरि असां वटि अक्सर ऐं उमूमन तौरु ईअं ई थींदो रहियो आहे त असां दोस्तनि खे पंहिंजे ख़ूबियुनि सां क़बूल करण लाइ तयारु हूंदा आहियूं पर पंहिंजे खामियुनि सां केर बि कंहिंखे क़बूल करण लाइ तयारु न हूंदो आहे। पोइ हिन क़िस्म जूं रवायतूं आउं सम्झां थो दोस्तनि खे न रुगो उत्साह अर्पिन थियूं पर उन्हनि किरदारनि खे, उन्हनि फ़र्दनि खे, उन्हनि शख़्सनि खे जिन में इंसानियत जी साञा ऐं सूझ बूझ रही आहे, हिन क़िस्म जूं सरगर्मियूं उन्हनि खे हिकिड़ो ख़ूबसूरत सिंबोलिक बनाए हिन समाज में पेश कनि थियूं ऐं उन मां असांजे नई नस्ल खे हिकिड़ो उत्साह मिले थो। असांजो नौजवान तबिको उन मां हिकिड़ो उत्साह हासिल करे थो। जेकॾहिं समाज में असां बि अहिड़े किरदार जा मालिक हूंदासीं त सुभाणे असांखे यादि करण जे लाइ के चंद माण्हू के दोस्त गॾु थी असांखे किन चङनि अखरनि सां, किन सुठनि लफ़्ज़नि सां ज़रूरु यादि कंदा। पोइ साले भती जो किरदारु मजमूई तौर ते हिन समाज जे अंदरि हिकिड़े बाइख़लाक फ़र्द वारो ऐं हिकिड़े मुतहरिक फ़र्द वारो किरदारु रहियो। ऐं एम्प्लॉय यूनियन जे समूरनि दोस्तनि खे, संदसि अज़ीज़नि खे जस थो ॾियां
ऐं उन्हनि सां गॾु ऐं संदन दुख में पिणु बराबरि जो शरीक आहियां। थोरे जो साले भट्टी हिते शायदि ई कोई अहिड़ो दोस्त हुजे जेको चवे साले भट्टी असांजो दोस्त कोन हो। ऐं आउं सम्झां थो त माण्हू जी ज़िंदगी जो जेको लाभ आहे, माण्हू जी ज़िंदगी जो जेको मुतहरिक किरदारु आहे, उन मुतहरिक किरदार जो जेको नतीजो आहे उहो इहो ई असुलु मतिलबु आहे त हर फ़र्द जेकॾहिं कंहिं फ़र्द जी कमी महसूसु करे, उहो हर फ़र्द इहा दावा करे तूं मुंहिंजो दोस्त हो। इहो ई किरदार जी सचाई, इहा ई किरदार जी कामयाबी जी वॾी अलामत हूंदी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अलाह करे आबाद हुजो। रब्बुल इज़्ज़त मरहूम मोहम्मद साले भट्टी खे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फरमाए ऐं उन जा दर्जात बुलंद फरमाए।